व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हालाज शहर में काफ़ी अरसे खां पोइ मुंहिंजो प्रोग्राम थी रहियो आहे। ही उहो शहर आहे जिते असांजी जमात जो हिकु इंतहाई मुख़लिस, इंतहाई नेकोकार ऐं अमीन इंसान रहंदड़ हो। मुंहिंजो मक़सद ऐं मुराद जमियत अहले हदीस सिंध जो उन वक़्त में नाज़िम आला काज़ी अब्दुल हक अंसारी रहमहुल्लाह आहे। साईं जमात जो नाज़िम आला बि हो ऐं गॾोगॾु वॾो शफ़ीक़ इंसान, वॾो महिरबान इंसान, उनजो ताल्लुक़ हिन शहर सां हो। असांजी जमात जो उन ज़माने में बुज़ुर्ग ख़तीब प्रोफेसर अहमद अली अंसारी रहमहुल्लाह, उनजो ताल्लुक़ हिन शहर सां रहियो आहे। असांजो बुज़ुर्ग साथी मुंहिंजो हम पेशाब साईं रहियो आहे मोहतरम डॉक्टर अब्दुल क़ुद्दूस अंसारी हफ़िज़हुल्लाह, हिन शहर सां ताल्लुक़ रखे थो। ऐं इंतहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे मोहतरम दोस्त फ़ज़ीलतुल शेख मौलाना शमीउल हक अंसारी हफ़िज़हुल्लाह जो, मुदीर मदरसे अनस बिन मालिक जो, जंहिं मूंखे दावत ॾिनी तव्हां साथियुनि सां मुलाक़ात जे लाइ। ऐं शुक्रगुज़ार आहियां असांजे दोस्त अब्दुल अज़ीज़ आबिद साहब जो हफ़िज़हुल्लाह जो, जेको लगातार राब्ते में रहियो ऐं असांजी रहनुमाई कंदो रहियो। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो बि इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जो पंहिंजो क़ीमती टाइम सीड़ाए अॼु इन मजलिस में पहुता आहियो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजो तव्हां सभिनी जो अचणु क़बूल फ़रमाए। क़ुरान जी जेका आयतूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, उन में अल्लाह ताला पाण खे हिकिड़ो इंतहाई अहम हुकुम ॾिनो आहे। जेकॾहिं आउं चवां त इन खां वॾो अहम हुकुम ॿियो को थी सघे ई कोन थो,
वो हुक्म कहिड़ो त मुंहिंजा बानो तव्हां पंहिंजे रब जी बख़्शिश ऐं जन्नत जे लाइ तकड़ करियो। इहो केॾो अज़ीम हुक्म आहे। जन्नत अल्लाह जी उहा नेमत आहे जो ही दुनिया उनजो मुक़ाबिलो करे सघे ई कोन थी। तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो, मौज़िउ सौतिन फिल जन्नते खैरुम मिन दुनिया वमा फीहा। इन ई हदीस जो पस मंज़र जेसि ताईं तव्हां न सम्झंदा, हदीस खे सही नमूने सां सम्झी बि कोन सघंदा। अरब उन दौर में जॾहिं उठनि ते सफ़र कंदा हुआ, राति जो थकिजी पवंदा हुआ, के जॻह ते पड़ाव कंदा हुआ आरज़ी वक़्त जे लाइ, पंहिंजी सुवारियुनि तां लथा, को क़ज़ाए हाजत लाइ वञे थो, को के ॿी ज़रूरत जे लाइ। जिते संदन इरादो हूंदो हो लेटण या सुम्हण जो, उते पंहिंजो फटको या लठ रखी वेंदा हुआ त ही जाइ मुंहिंजे लाइ रिज़र्व आहे। जीअं तव्हांखे सादे नमूने सां सम्झायां, अॼु बि पाण वटि माण्हू जॾहिं गाॾी में वेंदा आहिनि, सीट ते कपिड़ो रखी वेंदा आहिनि त बाबा ही मुंहिंजी जॻह आहे, रिज़र्व आहे, बुक आहे, ऐं जॾहिं गाॾी में ईंदुसि इहा मुंहिंजे लाइ जाइ आहे। त उन दौर जा माण्हू फटको कोड़ो रखी वेंदा हुआ त ही जाइ मुंहिंजे लाइ आहे। जंहिंजी डेग घणी थींदी, 4-5 फुट, ॿी केतिरी उन डेग थींदी। अल्लाह जो नबी चवे थो, जन्नत में जेकॾहिं फटके रखण जी जॻह मिली वञे, इहा जाइ दुनिया ऐं दुनिया जी हर नेमत खां अफ़ज़ल आहे। माना 5-6 फुट जेकॾहिं जॻह मिली वञे जन्नत में, दुनिया ऐं दुनिया में जेकी कुझु आहे, हिते बंगला बि आहिनि, बहितरीन गाॾियूं बि आहिनि, बाग़ात बि आहिनि, सोन बि आहे, डायमंड बि आहिनि, केॾियूं क़ीमती शयूं आहिनि। पर अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो, जेकॾहिं एतिरी जॻह तव्हांखे जन्नत में मिली वञे थी त उहा जाइ दुनिया ऐं दुनिया जी हर नेमत खां जेकी कुझु हुन जे अंदरि आहे उन खां अफ़ज़ल ऐं बहितर। छाजे करे? हिकु सबबु इहो बि आहे, दुनिया ऐं दुनिया जी हर नेमत ख़ुदि असां पाण, असांजी ज़िंदगी आरज़ी आहे। नेमत बि आरज़ी, दुनिया बि आरज़ी, असां ख़ुदि बि आरज़ी आहियूं। कंहिं बि टाइम ते मौत आयो, ज़िंदगी ख़तम। कंहिंखे गारंटी आहे त आऊं 10 साल 15 साल ज़िंदा रहंदुसि? बल्कि 1 कलाक जी गारंटी बि कोन्हे, चंद मिंटनि जी गारंटी बि कोन्हे। कंहिं बि टाइम ते दुनिया जी ज़िंदगी ख़तम थी सघे थी। जेका आरज़ी शइ हुजे, उनजो मुक़ाबिलो दाइमी शइ सां कीअं थींदो? गौर करियो, जेका शइ आरज़ी हुजे उनजो मुक़ाबिलो दाइमी शइ सां थी सघे थो। जन्नत में दाख़िल थियण खां पोइ न इंसान कॾहिं मरंदो, न कॾहिं बीमार थींदो, न कॾहिं उनखे थकावट लॻंदी, हमेशा जन्नत में रहंदो, हमेशा नेमतूं बि सां गॾु रहंदियूं। अल्लाह जे नबी फरमायो, एतिरी जाइ मिली वञे। इहो ई सबबु आहे, उन दौर जा अणपढ़ियल माण्हू, अल्लाह अकबर, कॾहिं कॾहिं हदीसनि जा किसा पढ़ंदा आहियूं त हैरत थींदी आहे। उहे माण्हू अणपढ़ियल बि हुआ उन्हनि मज़ा, पर उन्हनि खे केतिरे क़दुरु फ़हम, केतिरे क़दुरु उन्हनि माण्हुनि खे जन्नती तलब हुई। ऐं 2 वाक़िया ॿुधायां थो। हिकु वाक़ियो सही बुखारी जे अंदरि आहे। 500 गुरा साहबा जी मजलिस में वेठा आहिनि, तेसि ताईं हिकिड़ो ओपरो माण्हू अचे थो, अजनबी आहे, ऐं अची अल्लाह जे नबी खां हिकु सवाल करे। अल्लाह अकबर। इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त
त अल्लाह जो प्यारो पैगंबर एतिरा सादा हूंदा हुआ, बाज़ औकात ॿाहिरां अचण वारे खे ख़बर कोन पवंदी हुई त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो आहे। अल्लाह अकबर। अॼु जहिड़ो तहिड़ो पीर बि मथे वेठो आहे, हज़ारे मुरीद पेरनि ते पिया आहिनि, सजदा पिया कनि, ख़बर पइजी वेंदी त पीर साहब आहे। पर ॿिए तरफ़ रहमतुल लिल आलमीन, इमाम काइनात, सैयदुल मुरसलीन, ओपरे माण्हू खे ख़बर कोन पवंदी त अल्लाह जो नबी कहिड़ो आहे। सही बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, ईंदो हो को नओं माण्हू चवंदो अय्युकुम मुहम्मद, तव्हां में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो आहे। अल्लाह अकबर। एॾा सादा इंसान, एॾी सादगी। ही माण्हू बि दाख़िल थियो, अचे थो अल्लाह जे नबी खां हिकिड़ो सुवाल करे थो, ऐं छा हुन सुवाल कयो। अॼु असां पढ़ियल लिखियल बि सुवाल करियूं था उलमा खां, कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त मौलवी खे लाजवाब कीअं करियूं। अहिड़ा सुवाल करियूं मुंझी पवे। बाज़ औकात पाण खे जवाब मालूम हूंदो आहे, पर उनजो इम्तिहान वठंदा आहियूं त हिन जी तौहीन कीअं करियूं, तनक़ीस कीअं करियूं, तहक़ीर कीअं करियूं, ॾिठो कीअं करियूं। ऐं उन्हनि माण्हुनि जी सोच ॾिसो, चवे थो दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतहु दख़लतुल जन्नह। अल्लाह जा नबी मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंजे करण सां जन्नत में दाख़िल थी वञा। अल्लाह अकबर। इन खां वॾो काइनात में अहम सुवाल आहे? इन खां वॾो को अहम सुवाल काइनात में आहे? अल्लाह ताला फरमाए थो फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िलल जन्नह फ़क़द फ़ाज़। जेको माण्हू जहन्नम जी बाहि खां बचायो वियो, जन्नत में दाख़िल कयो वियो, तहक़ीक़ उहो ई माण्हू कामयाब आहे, उहो ई माण्हू कामयाब आहे। जॾहिं उन माण्हू जो सुवाल कयो, अल्लाह अकबर, अल्लाह जे नबी फरमायो कुझु ॻाल्हियूं ॿुधाइनि था, ताबुदुल्लाह वला तुशरिकु बिही शैआ। जन्नत जो रस्तो पैगंबर खां पुछियो वञे ऐं पाण तौहीद जी ॻाल्हि न कनि, शिरक जो रद्द न कनि, मुमकिन ई कोन्हे। यादि रखी छॾियो, तौहीद खां सवाइ केरु जन्नत में वञी नथो सघे, ऐं तौहीद शिरक जे रद्द खां सवाइ थी नथी सघे मुकम्मल। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, जो बि ख़तीब, जो बि आलिम शिरक जो रद्द नथो करे, सिर्फ़ चवे थो त अल्लाह ख़ालिक आहे, मालिक आहे, रोज़ी ॾियण वारो आहे, उनजी तौहीद बयान करणु कूड़ आहे, न आहे मुकम्मल। जेसि ताईं ग़ैरुल्लाह जो इनकार न करे, फमन यकफुर बित्तागूत व युमिन बिल्लाह, कुफर करे पहिरीं तागूत जो, को अल्लाह ते ईमान आणे। पहिरीं ला इलाह, को इलाह कोन्हे, सभिनी कूड़नि ख़ुदानि जी नफ़ी, इल्लल्लाह, मगर हिकिड़ो अल्लाह। तौहीद बयान करण जे लाइ शिरक जी तरदीद ज़रूरी आहे, बल्कि पहिरीं आहे। पहिरीं शिरक जी तरदीद आहे, पोइ तौहीद आहे। मुकम्मल न थींदी तौहीद, यादि रखी छॾियो। सिर्फ़ तव्हां चओ न त अल्लाह ख़ालिक आहे, मालिक आहे, राज़िक आहे, औलाद ॾियण वारो आहे, हिकु माण्हू नाराज़ न थींदो, हिकु माण्हू नाराज़ न थींदो। पर जंहिं घड़ी तव्हां चयो त अल्लाह खां सवाइ को ॿियो कोन्हे, केतिरा चेहरा कारा थी वेंदा जा, धुआं थी वेंदा जा। अल्लाह जे नबी फरमाए ताबुदुल्लाह वला तुशरिकु बिही शैआ। हिकु अल्लाह जी इबादत कर ऐं रब सां कंहिं बि शइ खे शरीक न कर। व तुक़ीमुस सलात, नमाज काइम कर। व तुतिस ज़कात, ज़कात अदा कर। पाण फरमाइनि था व तसूम रमज़ान, रमज़ान जा रोज़ा रख। हिकु रिवायत में आहे त हज बि कर। जॾहिं पाण इहे शयूं ॿुधायूं था पंज, हिकु रिवायत में चार आहिनि, ॿुधी हुन देर कोन कई, हुन देर कोन कई ऐं उतां ई मोटियो। अल्लाह जा रसूल जेके शयूं तव्हां मूंखे ॿुधायूं आहिनि, ऐं उन्हनि ते अमल कंदुसि, पुठेरो थियो। पाण फरमाए मन सरहु अन यंजुर इला रजुलिन मिन अहलिल जन्नति फलयंजुर इला हाज़ा। देर कोन कई, जेके तव्हां शयूं ॿुधाइनि इंशा अल्लाह ताला न इन में इज़ाफ़ो कंदुसि, न इन में कमी कंदुसि। ला अज़ीदु अला हाज़ा वला अनकुसु मिन्हु, न इज़ाफ़ो कंदुसि न घटाईंदुसि। अल्लाह पर दीन सम्झणो आहे, इन हिकिड़े माण्हू खां सम्झो, हिन आराबी खां सम्झो। यूनिवर्सिटी जो फारिग कोन्हे, मदरसे जो फारिग न आहे,
पर केॾी उसूल वारी ॻाल्हि करे वियो, अल्लाह जा नबी जेका शइ तव्हां ॿुधाई आहे न इन में इज़ाफ़ो कंदुसि न घटाईंदुसि, इहो आहे दीन इस्लाम। का शइ पंहिंजी मर्ज़ी सां वधाइणी बि कोन्हे, का शइ पंहिंजी मर्ज़ी सां घटाइणी बि कोन्हे। जॾहिं पुठेरो थियो अल्लाह जे नबी फरमायो जेको चाहे त जन्नती दुनिया में ॾिसां हिन माण्हू खे ॾिसी वठे। अल्लाहु अकबर, हिन माण्हू खे ॾिसी वठे। ॿियो वाक़ियो मुस्नद अहमद जे अंदरि पाण सुगरा साहबा जी मजलिस में वेठा आहिनि, तेसि ताईं हिकिड़ो माण्हू उठ ते सुवार आहे, आयो अल्लाह जे पैगंबर वटि, आयो अल्लाह जे पैगंबर वटि दीन इस्लाम जी ॼाण वठण जे लाइ, मालूमात वठण जे लाइ। पाण सुगरनि इहे सभु शयूं ॿुधायूं, दीन जो बुनियाद अरकान जेके आहिनि ॿुधाइनि था। वरी बि उहे माण्हू ॾिसो केतिरा आमिल हुआ, अल्लाह जे नबी ॻाल्हियूं ॿुधायूं, पंहिंजे उठ ते चढ़ियो, रवानो थियो पंहिंजे घर ॾांहुं, मुसाफ़िर हो। हदीस लफ़्ज़ उठ जो पेर हिकिड़े सुराख में अची वियो, उठ वञी ज़मीन ते किरियो, ही बि कंध भर वञी किरियो, ऐं कंध भर किरण जे करे हदीस लफ़्ज़ उते जो उते वफ़ात करे वफ़ौत थी वियो। अल्लाहु अकबर। साहबा किराम उन माण्हू खे खणी अल्लाह जे प्यारे पैगंबर जे वेझो अचनि था। पाण क़रीब थिया उन माण्हू जे, वरी थोरो पोइते थी विया। साहबा किराम हैरान थी विया, अल्लाह जो नबी पहिरियां ई क़रीब थियो, वरी पाण पोइते थी विया। यादि रखो अल्लाह जो पैगंबर अहिड़ियूं शयूं ॾिसे थो, अहिड़ियूं शयूं ॿुधे थो जेके आम माण्हू न ॾिसनि था न ॿुधनि था, छो त अल्लाह जी वही नाज़िल थिए थी, अल्लाह जी वही नाज़िल थिए थी। अहिड़ियूं शयूं ॾिसनि था, अहिड़ियूं शयूं ॿुधनि था जेके आम माण्हू न ॾिसे थो न ॿुधे थो। पाण फरमाइनि था आउं तव्हांखे पंहिंजे पुठियां खां ॾिसां थो, सफ़ जे अंदरि पुठियां खां, तव्हांखे पोयां खां ॾिसां थो। मौजूदो अल्लाह जे रसूल जो अहिड़े मुंड सां तव्हां ॾिसो। साहबा किराम खे बाद औकात ख़बर कोन पवंदी हुई जिब्राईल अलैहिस्सलाम ईंदो हो। पाण ॿुधाईंदा जिब्राईल हाणे मूं वटि आयो हो, हीअ ॻाल्हियूं मूंखे ॿुधाए वियो। माना गैर मामूली इल्मु हूंदो आहे पैगंबर जो, अल्लाह जी तरफ़ां वही नाज़िल थींदी आहे। हिकु दफ़े पाण सफ़र में गॾु हुजनि साहबा जे, ऐं खच्चर ते सुवार हुजनि, तेसि ताईं खच्चर टहण लॻो, 4-5 ते कबरूं हुजनि। पाण साहबा खां पुछनि था ही कबरूं कंहिंजियूं आहिनि? कि अल्लाह जा रसूल ही के मुशरिक हुआ जेके जाहिलियत दौर में गुज़ारे विया। पाण फरमाईंदा इन्हनि ते अज़ाब क़ब्र थिए पियो, इन्हनि ते अज़ाब क़ब्र थिए पियो। जेकॾहिं मूंखे इहो ख़ौफ़ न हुजे हा त तव्हां पंहिंजा मुर्दा दफ़नाइण छॾे ॾींदो, तव्हांखे अज़ाब क़ब्र ॿुधाया हा, तव्हांखे अज़ाब क़ब्र ॿुधाया हा, पर तव्हां पंहिंजा मुर्दा दफ़नाइण छॾे ॾींदो। साहबा खे ख़बर कोन पई। हिते बि इहो ई वाक़ियो पेश आयो। अल्लाह जो नबी पोइते थियो, साहबा हैरान थिया, अल्लाह जो रसूल छाजे करे? पाण सगुरा फरमाइनि था मूं ॾिठो रहे तो मलकैन यदुस्सान फी फीह मिन सिमारिल जन्नत फअलिमतु अन्नहु मात जाया। जॾहिं इन हमरा खे तव्हां मुंहिंजे क़रीब कयो त मूं ॾिठो त 2 मलाइकनि जे वात में जन्नत जो मेवो विझनि पिया, जन्नत जो मेवो विझनि पिया। ऐं सम्झी वियुसि त ही माण्हू बुखायल हो। अल्लाहु अकबर। दीन जी तलब में निकितो आहे। ख़बर केतिरे वक़्त खां इन खाधो कोन खाधो हो त अल्लाह जे नबी वटि पहुचां, प्यारे पैगंबर वटि पहुचां, देर न थी वञे। बुखायल हो, अल्लाह मलाइक मोकिलिया जेके जन्नत जो मेवो जे वात में विझी रहिया हुआ। अल्लाहु अकबर। अंदाज़ो लॻायो उन्हनि माण्हुनि खे केॾी तलब हुई जन्नत जी, केॾी तलब हुई। तंहिंजे करे अल्लाह ताला हुकुम ॾिनो तव्हां तकड़ करियो, जल्दी करियो। पाण सुगरा फरमाइनि था हदीस आहे तिरमिज़ी जी, मन ख़ाफ अदलज व मन अदलज बलगल मंजिल अला इन सिलतल्लाहि गालियतुन अला इन सिलतल्लाहि जन्नत। पाण फरमाइंदा जेको डिॼे थो सो राति जे पहिरीं हिसे में जल्दी सफ़र ते निकिरी पवे थो। वरी बि तव्हांखे पस मंज़र सम्झायां, ईअं सम्झ में हदीस कोन ईंदी। अरबनि जे अंदरि छा हो, घणो करे राति जे पोएं पहर उहे माण्हुनि खे फुरींदा हुआ। रहज़न जेके धाड़ियल हूंदा हुआ उहे छा कंदा हुआ, फुर कंदा हुआ राति जे पोएं हिसे में।
पोएं हिस्से में फुरमार कंदा हुआ, माण्हू मारींदा हुआ। अल्लाह जे नबी उन ही पस मंज़र जे अंदर समझायो जेको डिॼे थो उहो जल्दी सफ़र ते निकिरी पवे थो, ऐं जेको जल्दी निकितो पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदो। इन खां अॻु में जो रहज़न अची पहुचनि, पर मक़सद हिते छा आहे? हिते मक़सद आहे जन्नत जो सफ़र, दुनिया जो न। जेको अल्लाह खां डिॼे थो, नेक कम करे थो, नेकी में तकड़ करे थो, इन खां अॻु में जो मौत अची वञे। अॻिते पाण फरमाईंदा, यादि रखो, ख़बरदार, अल्लाह जो सौदो महांगो आहे, अल्लाह जो सौदो जन्नत आहे। जन्नत का सस्ती शइ कोन्हे, जंहिंमें हेतिरा इनाम रब्बुल आलमीन पंहिंजे पाननि जे लाइ रखिया आहिनि, उहा का आम शइ कोन्हे, तमामु महांगी शइ आहे। तंहिंजे करे जल्दी सफ़र ते निकिरी पओ, पाण जो सफ़र हले पियो। यादि रखी छॾियो, जेके दोस्त सुस्ती कनि पिया, ख़बरदार थियनि, कंहिं बि टाइम ते मौत अची वेंदो। मंज़िल ते पहुचण खां अॻु में इंसान जो मौत तौहीद ते आहे, सुन्नत ते आहे, नेकी जा कम कंदे ऐं कबाइर खां बचंदे। अल्लाह मां उम्मीद उन्हनि जो इंशाअल्लाह ठिकाणो जन्नत आहे। पर जेकॾहिं न फराइज़ आहिनि, न कबाइर खां बचण आहे, न अक़ीदो सही आहे, न आमाल आहिनि, मूंखे ॿुधायो उहे माण्हू कहिड़ियूं उम्मीदूं रखियो वेठा आहिनि? उहे त वॾा बेवकूफ़ आहिनि। इहे कूड़ियूं उम्मीदूं तव्हांखे छॾाईंदियूं कोन, इहे कूड़ियूं उम्मीदूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, तकड़ करियो अल्लाह जी बख़्शिश ॾांहुं, रब जी जन्नत ॾांहुं। ऐं अल्लाह ताला किथे छा फरमायो? उहा जन्नत केॾी कुशादी आहे, फरमाई त आसमान ऐं ज़मीन जेकॾहिं इहे गॾिजी पवनि, इहा जन्नती वेकर आहे। त मूंखे ॿुधाए, डेग केतिरी हूंदी? आम तौर ते डेग ज़्यादा हूंदी आहे, वेकर उन खां घटि हूंदी आहे। जंहिंजी वेकर बि आसमान ऐं ज़मीन जे बराबरि आहे, उनजी डेग छा हूंदी? पाण सुगरा फरमाइनि था, हिकिड़ो तेज़ सुवार, घोड़े सुवार जेकॾहिं 100 साल सफ़र करे, जन्नत में हिकिड़ो वण आहे, उन जो माना पाछो तय कोन करे सघंदो, 100 सालनि ते हूंदो रहे। एॾो वॾो हिकिड़ो वण आहे, तुंहिंजो पाछो आहे। छा अल्लाह ताला जन्नत ठाही आहे? पाण सुगरा फरमाइनि था, जेको जन्नत में सभ खां आख़िर में वेंदो, उहो सोचींदो त हाणे जन्नत भरिजी चुकी हूंदी, हाणे का गुंजाइश कोन हूंदी, हाणे मुजराद का जॻह ई कोन हूंदी। हू सम्झंदो जन्नत में छा दुनिया वांगुरु आहे, जिते जॻह भरिजी वई, माण्हू दाख़िल थी कोन सघंदो आहे, ॿाहिरि बीहारे छॾींदा आहिनि, बाबा हाउस फुल आहे। पर जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो, अल्लाह ताला फरमाईंदो, दुनिया जे अंदरि हिकिड़े बादशाह वटि जेतिरी मिल्कियत हुई, बादशाही हुई, जेतिरो इलाइक़ो हो, ऐं तोखे एतिरो माना इलाइक़ो तुंहिंजे हवाले करियां थो, तोखे अता करियां। इहो घटि में घटि जन्नती, दुनिया में हिकिड़े बादशाह वटि जेको माना इलाइक़ो तोखे अता करियां थो, इहा आख़िरी जन्नती। अल्लाहु अकबर। दोस्तो, उन ई जन्नत लाइ रब्बुल आलमीन असांखे हुकुम ॾिनो, तकड़ करियो। ऐं तकड़ जे लाइ कहिड़ा अमल कबा? यादि रखी छॾियो, सभ खां पहिरीं अव्हां जो अक़ीदो सही हुअणु घुरिजे। तौहीद नाहे, जन्नत में कॾहिं कोन वेंदो। तौहीद जी बरकत तव्हां ॾिसो केॾी आहे। अल्लाह जो प्यारो पैगंबर हिकु दफ़े साहबा सां गॾु सफ़र में वञे, सही बुखारी जी हदीस आहे। साहबा गॾु हुजनि, तेसि ताईं पाण अज़ान जो आवाज़ ॿुधनि था। को माण्हू अज़ान ॾे पियो, पर नज़र न पियो अचे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह सभ खां वॾो आहे, अल्लाह सभ खां वॾो आहे। पाण सगुरा फरमाइनि था, अलल फितर, इहो माण्हू फितरत ते क़ाइमु आहे, जेको चवे थो त मुंहिंजो रब सभ खां वॾो आहे, अल्लाह खां वॾो को बि न आहे। वरी चवे थो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, ऐं शाहिदी ॾियां थो अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे। पाण सगुरा फरमाइनि था, ख़रजत मिनन नार, ऐं अल्लाह जी तौहीदी गवाही ॾियण वारा, तूं जहन्नम जी बाहि खां बची वएं, जन्नत में दाख़िल थी। अल्लाह जो नबी ॾिसे कोन पियो, सहाबा बि ॾिसनि कोन पिया। सहाबा किराम चवनि था, असांखे शौक़ु जाॻियो, इहो माण्हू केरु आहे जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी चयो तूं जहन्नम खां बची वएं, जन्नत में दाख़िल थी वएं, आहे केरु? असां में आवाज़ ते पोयां वियासीं। हिकिड़ो जबल अची वियो विच में, जॾहिं जबल पार करे ॿिए तरफ़ थियासूं, फ़इज़ा हुवा राई गनमिन, ॾिसूं हिकिड़ो बकराल आहे जेको बकरियूं चारे पियो, नमाज़ जो टाइम थियो आहे, अज़ान ॾे थो। इहा तौहीदी बरकत, अज़ान ॾे थो। अल्लाह जे प्यारे पैगंबर उन ई बकरार जे लाइ जन्नत जी बिशारत ॾेई छॾी।
बल्कि ॿुधायां जेकॾहिं इंसान अक़ीदे में पको पुख्तो आहे, नमाज़ जो पाबंद आहे, रब्बुल आलमीन उनखे उहे आज़ाद अता करे थो जेके दुनिया जे अंदरि जेके वॾा वॾा तव्हां ॾिसो पिया न, ही वज़ीर आज़म ऐं सदर ऐं मिनिस्टर असांजा वात पटिजो वञनि त यार हिनखे वॾा उहिदा मिलिया आहिनि। का हिननि जी हक़ीक़त कोन्हे, का हक़ीक़त कोन्हे उहिदनि जी जेकॾहिं दीन खां दूर आहिनि। दीन ते हिकिड़ो बकरार आहे, रब्बुल आलमीन छा फज़ीलत अता करे थो। मुस्नद अहमद अबू दाऊद पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़ो बकराड़ बकरियूं चारे रहियो आहे, बकरियूं चारींदे जबर जी चोटी ते वञी पए थो। अल्लाह अकबर। ऐं बकरी वो जानवर थो, यादि रखो, जंहिंजी अल्लाह जे नबी तमामु घणी तारीफ़ कई। पाण सुगरा फरमाइनि था फितननि जे दौर में उहो माण्हू पंहिंजो ईमान बचाईंदो जेको बकरियूं काए जबलनि ते हलियो वेंदो। सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण फरमाईंदा अल गनमु बरकतुन, बकरी बरकत आहे, बकरी बरकत वारो जानवर आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़े माण्हू खे नसीहत कई, जेकॾहिं बकरी घर में अथई यादि रख उनजी सिंग बि साफ़ कर, उन ते लट या धूड़ पियल आहे उहा बि साफ़ कर, छो त हीउ जन्नत जो जानवर आहे। फ़इन्नहा मिन दवाबिल जन्नह, जन्नत जे जानवरनि मज़ा आहे। ऐं ॾिसो अल्लाह ताला वाहिदियो जानवर आहे जेके सभिनी पैगंबरनि चारियो आहे। अल्लाह जे नबी फरमायो आऊं मके वारनि जूं बकरियूं चंद कीरात ते चारींदो हुअसि। एॾो बाबरकत जानवर आहे। पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़े साहबी बि अल्लाह जा रसूल उठनि जे वाड़े में नमाज़ पढ़ा, पाण फरमाइनि था न बकरियुनि जे वाड़े में नमाज़ पढ़ा, पाण फरमाइनि था पढ़ी सघे। ॾिसो कहिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। उठनि जे वाड़े में मना, बकरियुनि जे वाड़े में पढ़ी सघे थो। तंहिंजे करे केतिरनि मुहदसिन इस्तदलाल कयो आहे त बकरियूं उते लाज़मी पुलड़ियूं बि कंदियूं आहिनि, पेशाब बि कंदियूं आहिनि, पर जेकॾहिं उते नमाज़ पढ़े थो नमाज़ जाइज़ आहे। केतिरनि मुहदसिन इस्तदलाल कयो आहे। अल्लाह अकबर। एॾो इहो बाबरकत जानवर आहे। ही माण्हू बकरियूं चारींदे जबल जी चोटी ते पए थो, ऐं उन टाइम ते नमाज़ जो वक़्तु थी वियो, ग़ालिबन ज़ोहर नमाज़ जो वक़्तु थियो। ही अकेलो आहे। ऐं हिन मज़ा ॾिसजो मुहदसिन इस्तदलाल छा कयो आहे। अकेलो माण्हू बज़ान ॾेई सघे थो जेकॾहिं शहर खां ॿाहिरि कंहिं जाइ ते आहे, ऐं इकामत बि चई सघे थो। शहर में जेकॾहिं अज़ान अची वई, पंहिंजे घर में पढ़े थो, कंहिं उज़र जे करे अज़ान कोन चवंदो, छो त अज़ान अची चुकियूं आहिनि। कंहिं दूर दराज़ मक़ाम ते आहे, अज़ान उते न पियूं ॿुधजनि, उते नथियूं अचनि, अज़ान अकेलो ॾींदो, इकामत चवंदो, नमाज़ क़ाइमु कंदो। हीअ हदीस दलील आहे। हिन माण्हू छा कयो, पाण सुगरा फरमाइनि था नमाज़ जो वक़्तु थियो, इहो अज़ेनो अज़ान ॾिठो, व युक़ीमु सलात, नमाज़ क़ाइमु करे थो। हाणे हिन जो एज़ाज़ ॾिसो, हिन जो शान ॾिसो। अल्लाह अकबर। बकरियूं चारण वारा घणो करे वीचारा अणपढ़ियल हूंदा आहिनि, पर अल्लाह खां ॾिजे थो, रब जो ख़ौफ़ आहे, निमाज़नि जो पाबंद आहे। हाणे उनखे जेको एज़ाज़ मिले पियो, उन एज़ाज़ ते गौर करियो, छा उन माण्हू खे एज़ाज़ मिलियो आहे। पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह मलाइकनि खे सॾे चवे थो। अल्लाह अकबर। केरु चवे थो? को दुनिया जो बादशाह जेको काकूस ऐं पेशाब जो मोहताज, जेके बीमारी लॻी पवे, मौत अची वञे, अहकमुल हाकिमीन, उहो मलाइकनि खे चए थो उनज़ुरू इला अब्दी हाज़ा, मलाइको मुंहिंजे बाने ॾांहुं निहारियो, युअज़्ज़िनु व युक़ीमु सलात यख़ाफ़ु मिन्नी क़द ग़फ़रतु लिअब्दी व अदख़लतहुल जन्नह। ही मुंहिंजे बाने ॾांहुं निहारियो, ही नमाज़ पढ़े थो, अज़ान ॾे थो, नमाज़ क़ाइमु करे थो, छो त बुखां डिॼे थो। तव्हां गवाह रहो, मूं पंहिंजे बाने जा सभु गुनाह माफ़ करे हिनखे जन्नत में दाख़िला ॾेई छॾी। अल्लाह अकबर। छा अज़मत आहे बकरार जी, जंहिंजो ज़िक्र रब्बुल आलमीन करे पियो। सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह अन्हु क़ुरान जो वॾो कारी हो। हिकु दफ़े अल्लाह जे नबी सॼो पाण फरमाइनि था इन्नल्लाह अमरनी अन अक़रा अलैकल क़ुरान, ऐं उबई अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे ऐं तुंहिंजे आॾो क़ुरान पढ़ां, तुंहिंजे साम्हूं क़ुरान पढ़ां। अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे। अल्लाह अकबर। फजअल यबकी, रोअण शुरू थी वियो। अल्लाह सम्मानी, अल्लाह मुंहिंजो नालो वरितो आहे, अल्लाह मुंहिंजो नालो वरितो आहे। रब्बुल आलमीन उबई बिन काब मुंहिंजो नालो वठी तव्हांखे चयो अथसि। फजअल यबकी, रोअण शुरू थी वियो। को मामूली ॻाल्हि आहे, रब्बुल आलमीन मुंहिंजो नालो वरितो आहे। हीअ सहाबा किराम। अल्लाह अकबर। अल्लाह ताला
पंहिंजो बाने खे जन्नत ॾेई छॾी जेको वक़्त ते निमाज़ पढ़े थो। हालांकि दुनिया में इंसान निमाज़ घणो करे अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके दुनिया खे ॾेखारण जे लाइ पढ़ंदा आहिनि, पर जॾहिं जंग जे अंदरि आहे को ॾिसण वारो कोन्हे, माना उन माण्हू जे दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ आहे, इन जे करे नमाज़ अदा करे। जन्नत करीब आहे, परेब आहे, यादि रखिजो। बाद औकात नंढड़ो अमल थी वञे जन्नत, बाद औकात मामूली गुनाह थी वञे, रब नाराज़ थी वञे जहन्नम। पाण सुगरा फरमाईंदा अल जन्नतु अक़रबु इला अहदिकुम मिन शिराक नालिही वन नारु मिस्लु ज़ालिक। अवां मां हर हिक खे जन्नत उन जी जुती जे कशे खां ज़्यादा क़रीब आहे, जहन्नम बि अहिड़े तरीक़े सां जुती जे कशे खां ज़्यादा क़रीब आहे। पैगंबरी मिसाल छो ॾिनो? हर को माण्हू जुती पाए थो न, भला जुती पेर में आया अलॻि परे आहे, जिस्म जो हिस्सो आहे, पेर जिस्म जो हिस्सो आहे। माना अल्लाह जो नबी मिसाल ॾेई सम्झाए थो जन्नत बि एतिरे क़दर क़रीब आहे, जहन्नम बि एतिरे क़दर क़रीब। रब राज़ी थियो वियो जन्नत में, रब नाराज़ थियो वियो जहन्नम जे अंदरि। मिसाल तव्हांखे ॾियां, अल्लाह जॾहिं नाराज़ थिए थो, ॿ माण्हू पाण में विड़ी पिया, सही बुखारी जी हदीस आहे। हिकिड़ो नेकोकार हो, ॿियो वीचारो गुनाहगार हो। हो मुस्लमान पर वीचारो गुनाहगार। नेकोकार हो तकबर में अची वियो, तकबर में अची वियो, वल्लाहि अल्लाह जो कसम, इन्नल्लाह ला यग़फ़िरु लिफ़ुलानिन, अल्लाह फलाने खे कॾहिं माफ़ न कंदो। अल्लाह जो कसम कयां, अल्लाह जो कसम खणी, माना अल्लाह खे गवाह बनाए चवे थो, अल्लाह जो कसम अल्लाह फलाने खे माफ़ न कंदो। पाण बजा कहिड़ा अहिड़ा आहिनि जेके कॾहिं कॾहिं ईअं चवंदा आहिनि, नाराज़ थींदा आहिनि कि मुस्लमान भाउ खां, नऊज़ बिल्लाह न बा अल्लाह कॾहिं हिनखे माफ़ कोन कंदो। तूं केरु थींदो आहीं? तूं फ़ैसिलो करण वारो केरु थींदो आहीं? पाण सुगरा फरमाइनि था रब्बुल आलमीन उन पंहिंजे बाने जी पकड़ कई, उनजी पकड़ कई जेको नेकोकार हो, जंहिं जुमिलो चयो, अल्लाह ताला नेकोकार खे जहन्नम रसीद करे छॾियो, रब्बुल आलमीन हुनखे जन्नत में दाख़िल करे छॾियो। तूं केरु थींदो आहीं मूं ते कसम खणण वारो? मन ज़ल्लज़ी यतअल्ला अलैहि, हीउ केरु थींदो आहे मूं ते कसम खणण वारो? नेकोकार वियो जहन्नम जे अंदरि, हू गुनाहगार वियो जन्नत में। रब हिकिड़े जुमिले ते नाराज़ थी पियो, यादि रखो, हिकिड़े जुमिले ते पकड़ कयाई वियो जहन्नम जे अंदरि। हू अल गनी आहे, बेपरवाह, कंहिंजे अॻियां मजबूर कोन्हे। यादि रखी छॾियो, अल्लाह जो हिकिड़ो नालो अल गनी आहे, बेपरवाह, हुनखे कंहिंजी परवाह कोन्हे, कंहिंखां डिॼे कोन थो, कंहिंजो रोब अल्लाह ते कोन थो हले, को रब खे मजबूर नथो करे सघे। जी बाद अहले शिरक अहले बिदत चवंदा आहिनि अल्लाह नेका माननि जे आॾो मजबूर, नऊज़ बिल्लाह, रब कंहिंजे आॾो मजबूर कोन्हे। यादि रखो, पंहिंजे पैगंबरनि जे आॾो मजबूर कोन्हे। नूह अलैहिस्सलाम जो पीउ, बल्कि नूह अलैहिस्सलाम जो पुट, घरवारी विया जहन्नम जे अंदरि। इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ जहन्नम जे अंदरि आहे न, अल्लाह जे प्यारे पैगंबर चाचो जहन्नम जे अंदरि। रब जंहिंजी पकड़ करे, अल्लाह जे अॻियां इहे चइजे रब ते कंहिंजो रोब नथो हले, को रोब करे बि कोन थो सघे, को मंझराए बि कोन थो सघे। अल्लाह अल गनी आहे। ॾिसो अल्लाह जे नबी जो फरमान आहे, पाण सुगरा फरमाइनि था, हिकु हदीस अंदरि अचे थो त हिकिड़ी माना औरत बनी इसराइल जी, उनजे घर में ॿिली ईंदी हुई। ॿिलियूं सभिनी घर में अचनि थियूं, जानवर आहे, ही घरू जानवर आहे न बाबा, घरू जानवर आहे, घरनि में ईंदो। सही सिधी ॻाल्हि आहे, जानवर आहे, हुन वीचारे कहिड़ी ख़बर, तव्हां खीर रखो था, खाधो रखो था, केॾी महिल खाई बि वेंदो। उनखे इहा ख़बर आहे तदा ही मूंखे खाधो कोन्हे खाइणो, खीर मूंखे नाहे पीअणो। जानवर आहे वीचारो, गुगदाम। अल्लाह अकबर, ॿुधाईंदो अलाह असांजा असलाफ केतिरे क़दर जानवरनि ते रहम कंदा हुआ। अॼु उहा शइ असां में आहे? ॾिसूं था मुस्लमान जो हाल त अखियुनि मथां ॻोढ़ा किरी था पवनि। जानवर वीचारनि जी हालत छा आहे असांजे मुल्क में? यकीन ॼाणो, बाद औकात अल्लाह रियाकारी खां बचाए रोई पवंदो आहे। ॾिठो त रोड ते वीचारा गॾ बीठा आहिनि, अल्लाह जी मखलूक कोन्हे। कमु वठी जॾहिं वीचारा पोढ़ा थींदा आहिनि, बीमार थींदा आहिनि, पोइ ज़ालिम छॾे हलिया वेंदा आहिनि, पोइ वीचारा धिका पिया खाईंदा आहिनि, कॾहिं गाॾी टकर हणंदी आहे, कॾहिं कुता पटींदा आहिनि, वीचारा तड़पी तड़पी रोडनि ते मरी वेंदा आहिनि। तोखां अल्लाह पुछा कोन कंदो? रब तोखां पुछा कोन कंदो? पाण सगोरा सही मुस्लिम जी हदीस आहे, मदीने जे बाज़ार घटी मज़ा लंघनि पिया,
हिकिड़े कुते हिकिड़े गधा खे ॾिसनि था कि हुनजे मुंहं ते ॾंभ ॾिनो। अल्लाह जे नबी अल्लाह अकबर कावड़ में अची विया, लान अल्लाहु लज़ी वसमहू, जंहिं हिनखे ॾंभ ॾिनो आहे हुन ते रब जी लानत हुजे। इहा मुंहिंजो प्यारो पैगंबर, जानवर जा हक़ अल्लाह जी लानत हुजे जंहिं गधा जे मुंहं ते ॾंभ ॾिनो आहे। अल्लाह जा बालो इहो अल्लाह जो मखलूक आहे। ऐं चवंदो आहे उहो जानवर जिते अंबिया किराम सफ़र कयो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उज़ैर अलैहिस्सलाम खोलियो क़ुर, अंबिया किराम जिते सफ़र कयो आहे, तव्हां मामूली सम्झो था? ये अल्लाह जी मखलूक आहे वेचारी। ॿिली आई, सैयदना अबू कतादा अंसारी रज़ी अल्लाह वुज़ू पियो करे, साहबी रसूल आहे, वुज़ू करे रहियो आहे। तेसि ताईं हिकिड़ी ॿिली ॾिठो, उञायल हुई वेचारी, पाणी ॾिसी उहो अॻिते वधी। अबू कतादा अंसारी रज़ी अल्लाह सम्झी वियो त हीअ ॿिली उञायल आहे। ऐं चवंदो आहियां कॾहिं भेट करियूं सहाबी ऐं असां पंहिंजी, असां वुज़ू करे रहिया हुजूं, ईअं का ॿिली अॻिते वधे, केतिरा अहिड़ा ज़ालिम हूंदा जूतो उछलाए भरंदासीं, धक भरंदासीं, छिड़ ॾींदा, वेझो अचण कोन ॾींदा। पर क़ुर्बान माण्हू साहबा किराम जे शान तां अबू कतादा अंसारी रज़ी अल्लाह सम्झी वियो त हीअ वेचारी उञायल आहे। उहो बर्तन खणी पासीरो कयईं, ॿिली आई, पाणी पीए थी, बल्कि ढो करे पीए थी। जॾहिं मोटी वई, उन ओभारे पाणी सां अबू कतादा रज़ी अल्लाह वुज़ू जारी रखे। पोयां परते नोह बीठी हुई, नोह हैरत विचां ॾिसे पई। अबू कतादा अंसारी रज़ी अल्लाह सम्झी वियो, चई धीअ हैरत न कर, ऐं ओभारे पाणी सां छो पियो वुज़ू करियां? अल्लाह जे नबी जो फरमाना, इन्नहा लैसत बिनजस इन्नहा मिन तवाफीन औ अव तवाफात अलैकुम। ही ॿिली पलीत कोन्हे, नजस कोन्हे, ही उहो जानवर आहे सॼो ॾींहुं घर में घुमे फिरे पियो, पलीत न आहे। ऐं तव्हां वॾो शरई दलील बि मिलियो त हर हराम शइ पलीत कोन हूंदी आहे। नुक़्तो यादि रखो, हर हराम शइ पलीत कोन हूंदी आहे। ॿिली हराम आहे, खाई नथा सघो, पर पलीत कोन्हे। हीअ असांजा असलाफ हुआ। हिन औरत छा कयो, ॿिली खे ॿधी छॾियो पंहिंजे घर जे अंदरि, छो त खाधो ख़राबु कंदी हुई, खीर ख़राबु कंदी हुई। 2-3 ॾींहं गुज़रिया, ॿिली वेचारी मरी वई बुख जे करे। पाण सगुरा फरमाइंदा, रअयतुहा फिन्नार तक़दशुहा, मूं उन औरत खे जहन्नम में ॾिठो, अॼु साथ उहा ॿिली उनखे पटे रही आहे, जहन्नम जे अंदरि पटे रही आहे, वही जहन्नम जे अंदरि हिकिड़े जानवर खे मारण जे करे। अल्लाह नाराज़ थी पवे, यादि रखी छॾियो। एतिरी ॻाल्हि था, बल्कि बाद औकात पाड़े असरिन खे नाराज़ करण तां बि जहन्नम। असांखे अहसास आहे त पाड़े जो छा हक़ आहे। पाड़े में तव्हांजे गैर मुस्लिम बि वेठा, हिंदू हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, यादि रखो उन सां बि सुहिणो सुलूक करणो आहे। मुंहिंजो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छोकिरो ईंदो यहूदी मजलिस जे अंदरि, कुझु ॾींहं गुज़रिया, छोकिरो नज़र कोन आयो। अल्लाह जो नबी प्यारो हर माण्हू ते नज़र रखंदो, ॾिसो न, हर माण्हू ते। पाण साहबा खां पुछंदा, छोकिरो नज़र न पियो अचे, माना हाज़रीन ते बि नज़र हूंदी हुई, बल्कि साहबा जे कदमनि जे आवाज़ जी सुञाणप हुई। तव्हां चवंदा कीअं? जॾहिं महराज ते विया, पाण फरमाइनि था जॾहिं मोटी आया, बिलाल तुंहिंजे कदमनि जो आवाज़ जन्नत में पाण खां अॻु में ॿुधो। माना कदमनि खे सुञाणंदा हुआ न, कदमनि जो आवाज़ सुञाणंदा हुआ। तुंहिंजे कदमनि जो आवाज़ मूं जन्नत में पाण खां अॻु में ॿुधो, कहिड़ो कमु करी थो। अल्लाह जा रसूल ॿियो को अमल यादि कोन्हे, पर ॾींहं राति में जॾहिं वुज़ू कंदो आहियां तॾहिं 2 रकात नमाज़ पढ़ंदो आहियां। जॾहिं वुज़ू कंदो आहियां 2 रकात नमाज़ पढ़ंदो आहियां। अल्लाह जो नबी पंहिंजे सहाबा खे बि यादि कंदा हुआ, बल्कि हिकिड़ो गैर मुस्लिम मजलिस में अचे थो, प्यारे पैगंबर खे यादि आहे। पाण पुछंदा छोकिरो छो कोन पियो अचे? अल्लाह जा रसूल बीमार आहे। पाण फरमायो घर ॾेखारियो, वठी हलो। अॼु असां मुस्लमान भाउ जी इयादत कोन था करियूं। साहबा सां गॾु घर में दाख़िल थिया, छोकिरो बिस्तरे ते लेटियल आहे, बीमार आहे, पीउ सिरांदी खां बीठो आहे, पाण वञी बीठा बिस्तरे नज़दीक। तबियत पुछनि था, पुछी अल्लाह जे नबी दीन जी दावत पेश कई। ईअं कोन्हे त गैर मुस्लिम सां ताल्लुक रखणु मुतलक़न हराम आहे, न, ताल्लुक रखो, दीन पहचानो।
अल्लाह जो दीन पहचायो, तौहीद पहचायो। मन रब्बुल आलमीन खे हिदायत ॾेई छॾे तव्हांजी दावत ते करे, सुहिणे अखलाक जे करे। पाण तबियत पुछी चवनि था अस्लिम तस्लम, छोकरा इस्लाम क़बूल कर, अल्लाह जे अज़ाब खां बची वेंदे, महफ़ूज़ थी वेंदे। हदीस लफ़्ज़नि छोकिरे पंहिंजे पीर मथे मोह खणी निहारियो। बाबा छा थो चवे? हो यहूदी, पर वरी बि को चङो माण्हू हो, चवे थो अते अबुल कासिम, पुट अबुल कासिम जो चयो मञ, इताअत कर, मने कोन कयईं। छोकिरे चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाहु अकबर, कलमो भरे मुसलमान थियो, अल्लाह जो प्यारो पैगंबर घर खां ॿाहिरि निकितो। अॼु असां जहिड़ो को दुनियादार हुजे त पढ़ाया बाबा मुंहिंजी तबलीग जे करे मुसलमान थी वियो, इस्लाम क़बूल कयाई, पर कुर्बान वञे अल्लाह जे प्यारे पैगंबर तां, जंहिं छा चयो अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अनक़ज़हु मिनन नार, उन रब जी हमद वाखान जंहिं छोकिरे खे जहन्नम जी बाहि खां बचायो। अल्लाहु अकबर, हीअ अल्लाह जो प्यारो पैगंबर पाड़े जो हक़ ॿुधाईंदो हलां। सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस, अबू दाऊद जी रिवायत, घर में बकरी ज़बह कई, गुलाम खे चयाई ही पाड़े में जेको यहूदी वेठो आहे उनखे गोश्त ॾेई आ। चयसि हू त यहूदी आहे, गैर मुस्लिम आहे। जी बाबा गैर मुस्लिम आहे, पर आहे त पाड़े सरी न। अल्लाह जे नबी पाड़े जो केॾो हक़ ॿुधायो आहे। पाण फैना वल्लाहि ला युमिनो, वल्लाहि ला युमिनो, वल्लाहि ला युमिनो, अल्लाह जो कसम वो मोमिन कोने, वो मोमिन कोने, वो मोमिन कोने। अल्लज़ी ला यामनो जारहु बवाइकहु, जारहु बवाइकहु। पाण फैना जंहिंजो पाड़े सरी उनजे ईज़ान खां महफ़ूज़ न आहे, टे दफ़ा अल्लाह जो कसम खणी चवनि था उहो मोमिन कोने। असां कॾहिं पाड़े जो हक़ सुञातूं? अहिड़ा ज़ालिम आहिनि, पाड़े जी माउ भेण ते बुरी नज़र रखंदा आहिनि। हिकु हदीस में पाण फरमाईंदा सही तामियो सगीर, जेकॾहिं को माण्हू 10 ज़िना करे, इहे हल्का आहिनि इन जे मुक़ाबले में जो पाड़े सरी जी घरवारी सां पिछड़ाई करे। पाड़े सरी घरवारी सां पिछड़ाई करे, इन खां 10 ज़िना ॿी जाइ ते, उहे हल्का आहिनि, ऐसरो अलैहि, उन ते हल्का आहे। सही रिवायत आहे। वेही सोचो केॾो हक़ आहे पाड़े जो। बुरी निगाह रखण मोमिन जो कम कोन्हे। यादि रखो, सहाबा किराम वेठा आहिनि, तेसिताईं ओचितो ज़िक्र शुरू थी वियो ॿिनि औरतुनि जो, जेका हदीस ॿुधाइण चाहियां थो। सहाबा जो अल्लाह जा रसूल आहिनि। मदीने में हिकिड़ी औरत आहे, वॾी नेकोकार, 5 वक़्त छा तहजुद पढ़ंदी आहे, रमज़ान जा रोज़ात रखंदी आहे, नफ़ली रोज़ा बि रखंदी आहे, सदकात ज़कात ॾींदी आहे, सदकात बि ॾींदी आहे। गैर अन्नहा तोज़ी जीरानहा बिलिसानिहा, पर हिकिड़ो कमु कंदी आहे, पाड़े सरियुनि खे ज़बान सां इज़ाईंदी आहे। असांजूं भेनरूं ऐं धीअरूं यादि रखनि, इहा आदत औरतुनि में घणो करे ज़्यादा हूंदी आहे। गिला गीबत, ज़बान सां इज़ाइण में गिला गीबत बि आहे, गार गंद बि आहे, बोतान बि आहे, खिल मस्करी बि आहे, चर्चा बि आहिनि, चथरूं बि आहिनि, तंज़ बि आहे, इहे सभु उन में शामिल आहिनि। साहबा जॾहिं ज़िक्र कयो, अल्लाह जे नबी बिना हबक जे चयो इन्हा फिन्नार, इहा जहन्नम जे अंदरि। मुसलमान औरत हुई न, निमाज़ी हुई, ज़कात ॾींदड़, रोज़ा रखंदड़, पाण सगुरनि छा फरमायो इन्हा फिन्नार, इहा जहन्नम में आहे। केॾा हुयूं निमाज़ूं, रोज़ा, ज़कात, पाड़े सरियुनि खे इज़ाइण जे करे जहन्नम में पइजी वई। वरी साहबा जो अल्लाह जा रसूल, हिन मदीने में हिकिड़ी ॿी औरत बि आहे, फर्ज़ निमाज़ पढ़े थी, नफ़ली एतिरी निमाज़ूं कोन थियूं पढ़े, रमज़ान जा रोज़ा रखंदी आहे, नफ़ली रोज़ा कोन थी रखे, ऐं ज़कात ॾींदी आहे, सदकात में कॾहिं कॾहिं पनीर जा के टुकड़ा ॾेई छॾींदी आहे, पर पाड़े सरियुनि खे कोन थी इज़ाए। पाण इन्हा फिल जन्नते, इहा औरत जन्नत में आहे। अल्लाह अकबर, त अंदाज़ो लॻायो, इहा औरत जन्नत में आहे। एतिरियूं इबादतूं कोन्हनि, पर पाड़े खे कोन थी इज़ाए। इन मां इस्लाम हुकूकुल इबाद जी अहमियत ॿुधाई आहे। अहले हदीस हुजण सिर्फ़ रफ़ुल यदैन जो नालो कोन्हे, आमीन बिल जहर जो नालो कोन्हे। पाड़े सां बि सुहिणो सलूक करियो। हुकूकुल इबाद जे अंदरि कमी थी तॾहिं बि इंसान पकड़ियो वेंदो। हदीस कोन ॿुधी अथव? पाण अल्लाह जे नबी हल तदरी मल मुफ़लिस, ॼाणो था त मुफ़लिस केरु आहे, कहिड़ा भींगियो, कहिड़ा मुफ़लिस, मिस्कीन, ग़रीब। साहबा चयोसीं जे पैसो न हुजे, ला दिरहम वला दीनार, न दिरहम हुजनि न दीनार हुजनि। पाण फरमाइनि था मुंहिंजी उम्मत जो मिस्कीन उहो कोन्हे, मुफ़लिस उहो कोन्हे।
याती यौमल क़ियामत बे सलातिन व ज़कातिन व सियामिन, क़यामत ॾींहुं ईंदो रब जे साम्हूं, नमाज बि हूंदी, रोज़ा बि हूंदा, ज़कात बि हूंदी, पर वक़द शतम हादा व क़ज़फ़ हादा व अकल माल हादा व सफ़क दम हादा व ज़रब हादा, 5 शयूं। हुन कंहिंखे जेको सो गार ॾिनी हूंदी, यादि रखो मुस्लमानो, गार ॾियणु मामूली ॻाल्हि कोन्हे, फिस्क आहे मुस्लमान खे गार ॾियणु। हुन कंहिंखे गार ॾिनी हूंदी, किथे बोहतान हयो हूंदा, वो फलाणू फलाणी औरत बद किरदार आहे, बुछड़ी आहे, फलाणो बुछड़ो आहे, इहो मामूली गुनाह कोन्हे। जेकॾहिं तव्हां कंहिं औरत या मर्द में बारे में चओ था त ही नऊज़ बिल्लाह बुछड़ो आहे, ज़ानी आहे, शरीयत चवे थी तव्हांखे 4 शाहिद पेश करणा आहे, वरना हद क़ज़फ़ लॻंदी, पुठी ते 80 कोड़ा लॻंदा। मामूली ॻाल्हि कोन्हे। इस्लाम इन शइ खे केॾी अहमियत ॾिनी आहे। क़त्ल थिए 2 गवाह, पर ज़िना जे लाइ 4 गवाह। छो? क़त्ल जो असर एतिरो मुआशरे ते कोन थींदो आहे, पर जेकॾहिं ज़िना जी ॻाल्हि थींदी आहे, हर माण्हू नफ़रत कंदो आहे, ॾकी वेंदो आहे, नफ़रत थी पवंदी आहे न, उन औरत या मर्द जी ज़िंदगी तबाह थी वेंदी आहे। माण्हू उनखे तमामु मायूस सम्झंदा आहिनि, बल्कि मुसलमान छा काफ़िर बि ॿुधाईंदो हलां, उन्हनि जी फितरत जे अंदरि बि इहा शइ शामिल आहे। मूंखे यादि आहे अमेरिका जे अंदरि 1987 में उन्हनि जा सदारती इंतख़ाबात थियनि पिया, इलेक्शन में। उन में 2 पार्टियूं आहिनि, डेमोक्रेटिक ऐं रिपब्लिकन। ग़ालिबन रिपब्लिकन जो उम्मीदवार हो गैरी हार्ट। अॼु बि तव्हां वञी नेट ते ॾिसी सघो था, गैरी हार्ट उहो रिपब्लिकन जो उम्मीदवार हो, ऐं पक्का इम्कान हुआ थी कामयाब थींदो, अमेरिका जो अॻियूं सदर थींदो। पर इन इलेक्शन जे कैंपेन दौरान हुन छा कयो, हिकिड़ी राति मियामी जे अंदरि हुन हिकु गैर औरत हिकिड़ी मॉडल गर्ल सां राति गुज़ारी होटल में। पर छा थियो, ख़बर आउट थी वई, ॿिए ॾींहुं अख़बार में लॻी। उहो अमेरिकन मुआशरो जिते रज़ामंदी सां बुराई ॾोह न आहे, क्राइम कोन्हे, जॾहिं रज़ामंदी सां थिए। पर जॾहिं ख़बर लॻी, अमेरिका जो सॼो मुल्क उथी पियो, अहिड़ो सदर असांखे न खपे, बदकिरदार, बुछड़ो, ज़ानी। एतिरो एहतजाज थियो जो अमेरिका जहिड़ो मुल्क गैरी हार्ट दस्तबरदार थी भॼी वियो। छा थो असांखे ॿुधाए, इंसानी फितरत ज़िना खे पसंदि थी करे, इंसानी फितरत। एॾो वॾो इहो गुनाह आहे। हाणे किथे बोहतान हणण त बुछड़ो आहे या औरत बुछड़ी आहे, अल्लाह क़ुरान में फरमाए थो लोइनु फिद दुनिया वल आखिरा, उन्हनि ते लानत आहे दुनिया जे अंदरि ऐं आख़िरत में बि लानत आहे। दुनिया में बि लानत, आख़िरत में बि लानत। जेके मुसलमान मोमिन मर्द हुजनि, औरतूं हुजनि, जेके पाक हुजनि, गाफ़िल बेख़बर हुजनि, उन्हनि ते बहतान हणण वारनि ते अल्लाह जी लानत आहे। ज़िक्र औरतनि जो आहे, पर उम्मत जो इजमा आहे, मर्द बि इन में शामिल आहे। पाण सगुरा फरमाइनि था 3 नंबर ते हुनखे जो माल फबायो हूंदो। केतिरा असां मुसलमान माल फबाए विया आहियूं, मिल्कियतनि ते कब्ज़ा करे वियासीं, नक्शा बदलाए वियासीं, तपेदारनि सां तालुकात क़ाइमु करे, मुख़्तियारकार सां, वॾनि ऑफिसरनि सां ॾे वठि करे, ज़मीननि ते कब्ज़ा, जायदाद ते कब्ज़ा। अल्लाह अकबर। पाण सगुरा फरमाइनि था कंहिंजी ज़मीन ते हिकु गिरांट, हिकु ॿाड़ी नाजाइज़ कब्ज़ो कयईं, 7 ज़मीननि जो तौक़िया ॻट क़यामत ॾींहुं ॻिची में विधो हुयो। या का मामूली ॻाल्हि कोन्हे। इस्लाम को अज़ीम दीन आहे। हुकूकुल इबाद ॿुधंदा त लो न, केॾो अज़ीम दीन आहे। कंहिंजो हिन माल फबायो हूंदो, कंहिंजो रत वायो हूंदा आहिनि, धक हणूं था, माण्हुनि खे मारे बि छॾियूं था। आख़िर में पाण फरमाईंदा उहा ज़रब हादा, कंहिंखे थप्पड़ बि हणी हूंदा आहिनि, नाजाइज़। पोइ हिसाब किताब थींदो न। हदीस में चए थो ज़ालिम जूं नेकियूं वठी मज़लूम खे ॾिबियूं, हिसाब किताब बराबरि न थियो, पोइ मज़लूम जा गुनाह जे सिर तां लाइ ज़ालिम जे सिर ते रखिया वेंदा। हाणे पंहिंजूं नेकियूं बि ख़तम, पंहिंजा गुनाह अॻ में, मथां वरी मज़लूम जा गुनाह बची विया। सुम्म तोरिह फिन नार, उन खां पोइ गेले मलाइक जहन्नम जे अंदरि रहंदा। अल्लाह जे नबी छा फरमायो, उहा औरत जहन्नम जे अंदरि आहे जे पाड़े सरी कई ज़ायो। वही सोचो, जहन्नम बि क़रीब आहे, जहन्नम बि परे कोन्हे ऐं जन्नत बि क़रीब आहे। अहिड़ा अमल जिन खे असीं मामूली सम्झूं था। पाण सुगरा फरमाईंदा, सही बुखारी जी हदीस आहे, हिकिड़ो मुसलमान हिकिड़ो माण्हू रस्तो वठी वञे पियो, तेसि ताईं ॾिसे कंडनि जी टारी रस्ते ते पियल आहे।
कंडन जी टारी हिकु हदीस अंदरि लफ़्ज़ आहिनि त वण जूं टारियूं वधी रस्ते ते अची वयूं। ऐं चवंदो आहियां असां वटि केतिरा बेलदार आहिनि ज़ालिम जेके सालनि खां पघारूं खणंदा अचनि, कॾहिं उन्हनि इहे वण वढिया जेके टारियूं उन्हनि वढियूं? बाज़ औकात गाॾी लंघे कोन सघंदी आहे। अहिड़ा रस्ता बि ड्यूटी आहे उन्हनि जी, पघारूं खणनि पिया। हालांकि सिर्फ़ु ड्यूटी कोन्हे, नेकी जो कमु आहे, जन्नत जो रस्तो आहे, जन्नत जो रस्तो आहे। हिन छा कयो? सिर्फ़ु नियत तव्हांजी ख़ालिस हुअणु घुरिजे त रब राज़ी थी वञे, दुनिया जी शोहरत न। मता के मुस्लमान भाउ खे कंडा लॻी वञनि, हिन टारी खणी हिकिड़े पासे कई। अल्लाह जो नबी फरमाए थो रअयतहु यतकल्लबु फिल जन्नति, मूं माण्हू खे जन्नत में घुमंदे फिरंदे ॾिठो। कंडनि जी टारी हटाइण जे करे जन्नत में पहुची वियो। सोचियो इहा वॾी नेकी आहे। अल्लाह जो नबी फरमायो त ईमान जा जेके आहिनि 70 खां मथे उन जूं शाखूं आहिनि। अफ़ज़लुहा, सभ खां अफ़ज़ल शाख कहिड़ी आहे? ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे। ला इलाहा इल्लल्लाह सभ खां अफ़ज़ल शाख आहे। ऐं घटि में घटि शाख उनजी कहिड़ी आहे? इमाततुल अज़ा अनित तरीक़, रस्ते तां तकलीफ़ वारी शइ खे हटाइण। किथे तव्हां कंढा ॾिसो, केले जी खल ॾिसो, शीशो ॾिसो, को लोह जी का किली ॾिसो, पत्थर ॾिसो, नियत छा आहे त की मुस्लमान भाउ खे तकलीफ़ न थिए, उन शइ खे हटायो, रब राज़ी थियो, तव्हांखे जन्नत अता करे सघे, अता करे सघे। वरी सही बुखारी जी हदीस तव्हां ॾिसो, पाण सगुरा फरमाइनि था हिकिड़ी औरत बनी इसराइल जी बद किरदार ज़िना का रस्तो वठी वञे पई। ॾिठाई त हिकिड़ो कुतो उञायल आहे, खूह जे ॿाहिरां वेठो आहे, पाणी न मिलण जे करे गप खे चटे पियो। जानवर आहे न, खणी हराम आहे, मञूं था नजस पर आहे त अल्लाह जी मखलूक न। उन सां नेकी करण में अजर आहे, यादि रखो, उन सां नेकी करण में अजर आहे, भले हराम आहे या उहो नजस जानवर आहे। हिन औरत पंहिंजो मोज़ो लाथो, मोज़ो चमड़े जो हूंदो हो, उनखे पंहिंजे रए जे अंदरि दुपट्टे जे अंदरि ॿधी उन खूह में लाहे थी, पाणी कढी उन कुते खे प्यारे थी। पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह उनजे अमल मञा राज़ी थी वियो, उनखे जन्नत अता करे। सही सिधी ॻाल्हि आहे, अल्लाह उनखे तौबा जी तौफ़ीक़ बि ॾिनी, उहा ज़िंदगी उन पुछड़ी छॾे ॾिनी उन नेक अमल जे करे। ईअं कोन्हे जो पुछड़ो अमल बि कंदी रही, रब उनखे तौफ़ीक़ ॾिनी, नेक अमल जे करे पुछड़ाई बि उन छॾी, तौबा बि कयई, अल्लाह उनखे जन्नत अता कई। पर बुनियाद बनियो इहो नेक अमल, कुते खे पाणी पियारो। ॾिसो अल्लाह ताला कीअं पियो जन्नत ॾे, कीअं रब्बुल आलमीन। अञा हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो हलां, असां वटि अहिड़ा दोस्त हूंदा जेके दौलतमंद हूंदा, रब उन्हनि खे दौलत बि ॾिनी आहे। इहा दौलत बि जन्नत में पहुचण जो वॾो ज़रियो आहे, जेकॾहिं रब जी रज़ामंदी में तव्हां ख़र्च करियो। सही बुखारी जी हदीस आहे, पाण सुगरा फरमाइनि था अॻियनि उम्मतनि में हिकिड़ो माण्हू हो दौलतमंद माण्हू, उन खां कर्ज़ वठण ईंदा हुआ। ही कर्ज़ ॾींदो, उन्हनि खे कर्ज़ ॾींदो। जॾहिं मौत जो टाइम आयो, पुट उनखे सॾे थो ऐं वसियत कयईं त पुटो ॻाल्हि ॿुधो, हाणे मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे, तव्हांखे हिकिड़ी वसियत करियां थो। मूं केतिरनि माण्हुनि खे कर्ज़ ॾिनो आहे, जेकॾहिं महसूसु करियो त को वीचारो कर्ज़ ॾियण जे लाइक़ ई कोन्हे, अदा करण जे लाइक़ ई कोन्हे, उनखे मुर्गो कर्ज़ माफ़ करे छॾियो। ऐं जेको सम्झो तंग हाल आहे, उनखे मोहलत ॾिजो जेसि ताईं पुशार थी वञे। ही गुज़ारे वियो। हदीस जा लफ़्ज़ बुखारी जा, मुस्लिम जा, क़ब्र में दाख़िल कयो वियो, मलाइक आया, पुछनि था को नेकी जो अमल कई? चए थो मूंखे त को यादि कोन्हे। हिकिड़ो अमल, ऐं दौलतमंद हुअसि, माण्हुनि खे कर्ज़ो ॾींदो हुअसि, पंहिंजे पुटनि खे वसियत कयुमि जेकॾहिं को ॾियण जे लाइक़ न हुजे उनखे माफ़ करे छॾिजो, ऐं जेको तंग हाल हुजे उनखे मोहलत ॾिजो जेसि ताईं पुशार थी वञे। रब्बुल आलमीन सभु कुझु ॼाणे थो। मलाइकनि अल्लाह ताला खे, या अल्लाह तुंहिंजो ही बानू हीअं थो चवे, अल्लाह ताला फरमाए तजावज़ु अन्हु, मुंहिंजे बाने खां दरगुज़र करियो, माफ़ी ॾियोसि, नहनु हक़्क़ु बिज़ालिक मिन्हु। जॾहिं मुंहिंजो ही बानू बाननि खां दरगुज़र कंदो त वधीक हक़दार आहियां, इन जा सभु गुनाह माफ़ करे इनखे जन्नत में दाख़िला ॾेई छॾियो। कंहिंखे कर्ज़ ॾिनो अथो ज़लील न करियो, के मुस्लमान खे भाउ खे पुछड़ो न करियो, अख़लाक़ सां घुरो। ऐं जेको कर्ज़ खणे थो सो बि नियत रखे, मूंखे कर्ज़ अदा करणो आहे। जेकॾहिं नियत आहे त कर्ज़ कोन्हे अदा करणो, अल्लाह तव्हांजो माल तलफ़ कंदो, तरक़ी कोन कंदो, ॾींहुं ॾींहुं तव्हां पोइ ते वेंदो। पर जेको दौलतमंद आहे उनखे बि घुर्जे मुस्लमान भाउ काॾे तक़ाज़ा करे अख़लाक़ सां, ज़लील न करे,
बुछड़ो न करे ऐं महसूस करे त भाई जेकॾहिं वाक़ियतन वेज़ारो माना तंग हाल आहे उनखे अल्लाह करण माफ़ करे छॾे। हदीस मौजूद आहे, जन्नत जो रस्तो आहे, जन्नत जो वॾो रस्तो आहे, हदीस तव्हांजे साम्हूं मौजूद आहे। उनखां पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहु अकबर जन्नत जो हिकिड़ो रस्तो ॿियो ॿुधायो, जंहिंमें हाणे पाण जे मजलिस में वेठासीं, इल्म जी मजलिस, इल्म जी दीनी तालीम का मामूली शइ कोन्हे। यादि रखी छॾियो, ही दुनियावी तालीम उनजो दीनी तालीम सां मुक़ाबिलो थी नथो सघे। ही सॼी दुनिया गॾिजी पवे न, अल्लाह जे कलाम क़ुरान मजीद हिकिड़ी आयत जो मुक़ाबिलो नथी करे सघे, हिकिड़ी आयत जो मुक़ाबिलो नथी करे सघे। बल्कि ॿुधाईंदो हलां, पाण सगोरा फरमाइनि था, अल्लाह जे नबी फरमायो रकातल फज्र खैरुम मिन दुनिया व मा फीहा। फजर नमाज़ ॿ रकातूं, फर्ज़ बि न, सुन्नतूं, ॿ रकातूं सुन्नत, दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे अल्लाह जो नबी चवे थो ॿ रकातूं भलियूं आहिनि ऐं अफ़ज़ल आहिनि। पाण जमात सां पढ़ूं था, और उहे कनि जेके जमात सां नथा पढ़नि, केॾी वॾी महरूमी आहे। ॿ रकातूं दुनिया ऐं दुनिया में जेकी कुझु आहे तंहिंखां अफ़ज़ल आहिनि ॿ रकातूं। ही दुनिया मुक़ाबिलो नथी करे सघे, न इबादत जो, न क़ुरान करीम जो, न क़ुरानी तालीम जो। उहे माइट वॾा ख़ुशि नसीब आहिनि जंहिंजो औलाद हाफ़िज़ क़ुरान आहे। पाण सगोरा फरमाइनि था, क़यामत ॾींहुं उनखे अहिड़ो छट पारायो वेंदो, अहिड़ो ताज पारायो वेंदो जंहिंजी रोशनी सिज जी रोशनी खां ज़्यादा हूंदी। पाण फरमाइनि था, मन सलक तरीक़न यल्तमिसु फ़ीहि इल्मन इल्ला सहलल्लाहु बिही तरीक़न इलल जन्नह। जेको माण्हू इल्म जी तलाश में निकिरे थो, हले थो के रस्ते ते, पाण सगोरा फरमाइनि था, इहो पंध जेको कंदो वञे, सफ़र जेको कंदो वञे, इहो ईअं कोन पियो करे, उहो माण्हू जन्नत जे रस्ते ते हले पियो, अल्लाह उनजे लाइ जन्नत जो रस्तो आसान करे छॾियो। मलाइकुनि जा पेरनि में पंहिंजा पर विछाइनि था। जेको दीनी तालीम जे लाइ निकिरे थो, उनखे हासिल करण जे लाइ, ख़ासि तौर ते फितननि जे दौर में जेके माइट पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियारीनि पिया, अल्लाह जो कसम वॾा ख़ुशि नसीब आहिनि, वॾा ख़ुशि नसीब आहिनि। पाण सगोरा फरमाइनि था, इज़ा मातल इंसानु इनक़ता अनहु अमलुहु। जॾहिं इंसान मरे थो, अमलनि जो दफ़्तर बंदि थी वञे, अमलनि जो दफ़्तर बंदि, इल्ला मिन सलासिन, टे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जो सवाब मरण खां पोइ बि जारी रहे थो। उहे कहिड़ियूं? पाण फरमाइनि था, हिकु शइ वलदिन सालिहिन यदऊ लहू, नेक औलाद जेको माइट जे लाइ, माउ पीउ जे लाइ दुआऊं घुरंदो रहे। ऐं इल्मिन युन्तफ़उ बिही, अहिड़ो इल्म छॾे वञे जेको जंहिंमां माण्हू फ़ाइदो वठनि, दुनिया वारो न, दीनी इल्म, क़ुरान हदीस जो इल्म, युन्तफ़उ बिही, जंहिंसां फ़ाइदो वरितो वञे। ऐं सदक़तुन जारिया, सदक़तिन जारिया, टे शयूं। औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन में पहिरीं आहे सदक़े जारिया, पोइ आहे नेक औलाद जेको माना माइट लाइ दुआ घुरंदो रहे, उहो इल्म जंहिंमां फ़ाइदो वरितो वञे, इहो उहो सवाब आहे जेको मरण खां पोइ बि जारी रहंदो। तव्हां गुज़ारे वेंदा, पर तव्हांजो पुटु आलिम आहे, हाफ़िज़ आहे, दीन जी तबलीग करे रहियो आहे, तव्हांखे क़ब्र जे अंदरि सवाब मिलंदो रहे। अल्लाह जा बानो, दुनिया घणा ॾींहं हलंदी? सिर्फ़ु दुनिया जे पोइ अंधा थी लॻायूं, घणा ॾींहं दुनिया हलंदी? इहा हाणे कोरोना जो मर्ज़ थियो, घणा मुआ, घणा माण्हू मुआ, घणो करे दौलतमंद मरी वियो, एतिरा ग़रीब कोन हुआ, जेके ॾिना घणो सही मुआ, उहे ई घणो करे मुआ, वॾा वॾा घणो करे मुआ आहिनि, ग़रीब एतिरा कोन मुआ आहिनि। अल्लाह ॾेखारियो तुंहिंजी ज़िंदगी जी हक़ीक़त छा आहे। हिकिड़ो उहो जरासीम जेके तूं ॾिसी बि कोन थो, ते तोखे बुज़दिल बनाए छॾियो, तोखे घर में ॾिकाए छॾियो, जेके तूं ॾिसी बि कोन थो, नज़र बि नथो अचे। इहा रब जी ताक़त। पर जेकॾहिं दीनदार आहियो, तव्हांजो औलाद दीनदार आहे, जॾहिं मरी वेंदो, इहो पुटु तबलीग कंदो, क़ुरान पढ़ंदो, हदीस पढ़ंदो, इमामत कंदो, मूंखे ॿुधायो इहो सवाब जो सिलसिलो तव्हांजे लाइ जारी आहे, तव्हांजे लाइ जारी आहे। औलाद जी ग़लती न करियो त रोज़ी कीअं कमाईंदो, यादि रखी छॾियो, इहो डप ई न करियो। अवी पाण नेकोकार थी वञो, रब तव्हांजे औलाद खे कोन छॾींदो। ऐं क़ुरान जो दलील पेश करियां, मूसा अलैहिस्सलाम ऐं ख़ज़र अलैहिस्सलाम सफ़र ते निकिता, सूरह कहफ़ जे अंदरि हिकिड़ी दीवार जेका सा माना किरण वारी आहे। अल्लाह ताला ख़ज़र अलैहिस्सलाम खे अहिड़ो इल्मु ॾिनो हो, रब जे इल्म ते
अॻु जा जेके बाद वारा वाक़िया पेश अचणा हुआ से बि रब उनखे ॿुधाया अल्लाह ताला जे इल्म ते, ॾिनल इल्म ते, पंहिंजे तरफ़ां न। आलिमुल ग़ैब कोन हो। हिकिड़ी दीवार किरण ते आहे कि मूसा इन दीवार खे जेको सो पाण खे सिधो करणो पवंदो, पर उन खां अॻु में ॻोठ वारनि खे चवनि था बाबा महिमान आहियूं, असांखे मानी खारायो। उन्हनि इनकार करे छॾियो। आम तौर ते इहो तॾहिं रवाज कोन हो त महिमान खे मानी खां इनकार कयो वञे, हुननि इनकार करे छॾियो। पर उन साॻे ॻोठ में दीवार किरण वारी आहे। ख़ज़र अलैहिस्सलाम जो मूसा पाण खे इहा ठाहिणी आहे। मूसा अलैहिस्सलाम जो हिननि मानी बि कोन खाराई, दीवार ठाहियूं। बहरहाल अॻिते जॾहिं ॻाल्हि खे टोड़े थो, ख़ज़र अलैहिस्सलाम ॿुधाए थो, चए थो इन दीवार जेका किरण वारी हुई इन जे हेठां ॿिनि यतीम ॿारनि जो खज़ानो लिकल हो। वकान अबू होमा सालिहा, इन ॿिनी जो पीउ नेक माण्हू हो। अल्लाह इरादो कयो त इन जे माना दौलत जी हिफ़ाज़त कई वञे। जॾहिं वॾा थियनि तॾहिं उन दौलत खे कढनि। कंहिं दौलत जी हिफ़ाज़त कई? रब्बुल आलमीन। वकान अबू होमा सालिहा, ॿिनी छोकरनि जो पीउ नेक माण्हू हो। अल्लाह उन खज़ाने जी हिफ़ाज़त कई। तव्हां पाण नेक थी वञो, रब्बुल आलमीन तव्हांजे मरण खां पोइ बि तव्हांजे औलाद जी हिफ़ाज़त करण वारो। गणती न करियो त मरी वेंदा बुख जे अंदरि, या गणती न करियो, बिल्कुलु न। अर्रज़ाक़ अल्लाह ताला जी ज़ात आहे। त दोस्तो ही तमामु वॾो मौज़ू आहे। बहरहाल टाइम 8 थी चुका आहिनि। अल्लाह ताला खां इहा ई दुआ घुरूं, रब्बुल आलमीन असांखे जेकी कुझु मूं ॿुधायो असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल आलमीन असां लाइ जन्नत जो रस्तो आसान बनाए। रब्बुल आलमीन असांखे जहन्नम खां, अज़ाब क़ब्र खां अल्लाह ताला असांखे महफ़ूज़ रखे। जेके गुनाह कया आहिनि सभु अल्लाह ताला माफ़ फरमाए। ऐं रब्बुल आलमीन असांखे नेकी जी ज़िंदगी ता ज़िंदगी मौत ताईं गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।